सोडल जेकॾहिं तूं ऐं तुंहिंजो चाचो हितां ज़िंदा सलामत वञणु चाहियो था त कूंज सां गॾु गुलपरी खे बि वापसि करणो पवंदो। गुलपरी खे तव्हां विसारे छॾियो। गुलपरी मुंहिंजी ज़ाल आहे। तो हुनखे तूं तलाक ॾेई छॾ। मां मरंदे मरी वेंदुसि पर हुनखे तलाक न ॾींदुसि। भई तूं पाण खे बंदूक हणी पूरो करे छॾ, छो त गुलपरी वापसि थियण वारी नाहे। मां पंहिंजो पोइ सोचींदुसि ते तुंहिंजो बिलो कंदुसि तुंहिंजो। होश कर सोचो, होश कर। अदा पुछो सोडल खे तो सौट खे होश मां न कढे। अदा जेकॾहिं सोडल न मुड़ियो न त सौट हिनखे पूरो करे छॾींदो। मां तो रैज़न सां ॻाल्हायां पियो, विच में टपो ककर थो ॾे। जेकॾहिं तव्हांखे मारणो ई आहे न त पोइ मारे छॾियो, छो त मां हिते सिर सां कफ़न ॿधी पोइ आयो आहियां। पर इहा ॻाल्हि यादि रखिजो त मुंहिंजी मौत खां पोइ ई ॻोठ वारा तव्हांजी जवान मदी ते वाह वाह कोन कंदा, बल्कि तव्हां ते थुकींदा। इहो ई चवंदा त जेको हिननि जे तॾे ते ॻाल्हियुनि जे लाइ हली आयो उनखे ई हिननि गोली हणी मारे विधो। ही उहे जवान आहिनि। बस हाणे बस, जवानी जा इहे सबक़ असांखे न पढ़ाए। इहा दुनिया चवंदी त तव्हांजे ऐं असांजे विच में जवान मर्दी ऐं दिलेरी जो केतिरो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं मुड़ुसु आयो न त मुड़ुस थी ॻाल्हियूं कयो, बाक़ी ईअं हर उलू करणु या मुड़ुसी आहे। रज़न तूं ॿुधा छा इहा दिलेरी आहे? ॿियो हाल छा थियो? अदा सोट जो को बि दस पतो न आहे। ॾींहुं अचे लड़ी चुको आहे, पर सोट जे वापसि अचण जो को बि पतो न आहे। बाबा ॻाल्हियुनि में वक़्तु लॻंदो। इहो मसइलो एतिरो आसानी सां निबरण वारो न आहे। खूननि जा तकरार आहिनि, खूननि जा। ऐं असां रे सोट इन्हनि ॻाल्हियुनि खे मामूली सम्झी ऐं उन्हनि जो रुख कयो आहे। उहे इंसान न आहिनि, जानवर आहिनि, जानवर। त पोइ पक सम्झ अदा उन्हनि चाचा सां गॾु सौट खे बि ॿधी छॾियो हूंदो। जेकॾहिं ईअं थियो न त उतां सोटराई चाचा खे कीअं आज़ादु कराईंदासीं। हाणे राति ताईं उन्हनि जो इंतज़ारु कयूं था। बाक़ी पोइ जेको कुझु करणो पियो न असां पाण कंदासीं। हिन वक़्तु को बि विच वारो नाहे रहियो जेको असांजे विच में फ़ैसिलो कराए। हाणे असांजे विच में फ़ैसिलो असांजा हथियार कंदा। बाक़ी ॻाल्हियुनि ज़रिए पाण में कॾहिं बि निबिरी कोन सघंदासीं। अदा जेकॾहिं फ़ैसिलो हथियारनि सां करणो हो पोइ तव्हां सौट खे उन तरफ़ वञण जी इजाज़त छो ॾिनी? बाबा ॻाल्हि ॿुध न, जेकॾहिं असां हथियार खणी ऐं उन वक़्तु रहज़न वारनि सां झेड़ो कयूं हा न त चाचो वीचारो मारिजी वञे हा। ऐं पोइ सोट सॼो इल्ज़ाम असां ते हणे हा ऐं चवे हा त मां जेको आहे सो चाचे खे छॾाइण में कामयाबु थी वञा हा, पर तव्हांजी तकड़ चाचे खे माराए विधो। हाणे छा चाचा ज़िंदा वापसि अचण वारो आहे? चाचे तो त लाश ई मिलंदो, पर मूंखे खुटको सोट जो थी पियो आहे। खुदा करे त उहो ज़िंदा वापसि अचे। सोट हिनखे 2-3 रातियूं हिन जे चाचे सां ॿधी था छॾियूं, पोइ हिन जो दिमाग़ ठिकाने ते ईंदो। 5-6 साल जेल काटे आया आहियूं, 2 रातियूं काटण सां को फ़र्क़ु नथो पवे। पाण तव्हांजे मथे जो सूरु वधंदो, किथे ही आधी राति जो निकिरी भॼी न वञे, या किथे मुराद आधी राति जो असांजे ॻोठ जे मथां हमिलो न करे विझे। मथे जो सूरु तव्हांजो वधंदो, मुंहिंजो न। असांजे जेकॾहिं मथे जो सूरु वधी वियो त उन जो इलाज असां ॻोल्हे वठंदासीं।
तूं पंहिंजो सोच। जेकॾहिं हितां तोखे वापसि वञिणो आहे त तूं उन बारे में सोच। मां हिते ॻाल्हाइण जे लाइ आयो हुयसि, पर तव्हां का ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार ई न आहियो। तो धमकियुनि जे मथां धमकियूं था ॾियो। हा, जेकॾहिं तूं मसइलो हल करणु आयो आहे तूं ई खणी ॿुधा त इहो मसइलो कीअं हल कजे। जेकॾहिं तव्हां छोकिरी खे आज़ादु करणु चाहियो था त पोइ तव्हांखे चाचा खे आज़ादु करणो पवंदो ऐं सौट गुलपरी खे तलाक ॾियणी पवंदी। तलाक जो ख्याल दिल मां कटी छॾे। पोइ पंहिंजी भेण खे बि तूं विसारे छॾ। हुनखे त असां मोह सहाए छॾियो आहे, पर जिंदा तूं बि कोन वेंदे हितां। तो तुमखे मोह सहाए छॾियो आहे, पर उहा ई तव्हां सभिनी जी बदनामी जो सबबु बणजंदी। जेकॾहिं तोखे चाचा तोखे वापसि घुरिजे त उनखे असां आज़ादु करे सघूं था, पर इन शर्त ते त तूं असांजी छोकिरी खे वापसि कंदे। सिर्फ़ चाचा न, पर गुलपरी खे बि ककर जे निकाह मां आज़ादु कराईंदो। इहो नामुमकिन आहे। पोइ मां तव्हांजे साम्हूं आहियां। जेका बि तव्हांजी दिलि कढे मूंखे सज़ा ॾेई छॾियो। अदा छा सच में ककर जी भेण खे मुराद वारनि अगवा कयो आहे? मूंखे कहिड़ी ख़बर ककर जी भेण खे कंहिं अगवा कयो आहे। अगवा कयो आहे वॾो तोखे भिकर आहे। पूरे ॻोठ में इहा ई ॻाल्हि हले थी त इहो अफ़वाहूं तो ई फैलायूं आहिनि। मूं जेका ॻाल्हि ॿुधी उहा ई हलाई आहे। ॿियो मिड़ई ख़ैर आहे। अदा अजाया कंहिंजे मथां इल्ज़ाम न आणंदो कर। मुराद वारनि जी त तोखे ख़बर आहे उहे केॾा ॾिंगा आहिनि। जे उहे ॾाढा ॾिंगा आहिनि त छा असांजी रोज़ी बंदि कंदा या असांजी रोज़ी हुननि जे हथ में आहे? ॻाल्हि रोज़ी जी न आहे। तूं अजायो कंहिंखे चूंगू ॾींदे त हू त होश मां निकिरंदा न। हाणे जेकॾहिं हू होश मां निकिता न त हुननि जा होश टिकारे में मां आणींदुसि। हू घणो दरगुज़र कयो, हाणे जेकॾहिं हू न मुड़िया न त उनखे मां ॾिसी ॼाणुसि। अदा जी त ख़बर ई नथी पए असांजी छा मजाल जो मुराद वारनि खां टकर खायूं। अदा वफ़ादार खाईंदो वरी माट करे वेही रहंदो। पर बेइज़ती त सॼे ॻोठ साम्हूं थींदी न। पोइ कहिड़ो लाचार अथसि जो वधो अभिननि जे मथां कूड़ हणंदो। अदा इहा चुरचुर रईस वारनि जी आहे। उन ई अदा खे मुराद वारनि लाइ भड़कायो हूंदो। पोइ अदा खे मुराद वारे सिंधो भला ॿिए कंहिं जी जाइ न आहे। ठीकु आहे सोडल, असां तोखे ऐं तुंहिंजे चाचे खे सुभाणे आज़ादु करे छॾींदासीं ऐं उन जे बदिले में तूं असांजी छोकिरी खे छॾींदे। बाक़ी रही गुलपरी, उन जी तलाक तोखे मिली वेंदी। गुलपरीअ खे मां तलाक न ॾींदुसि सौट। चरियो नथी सौट, चरियो नथी। सभ खां पहिरियां ई असांखे पंहिंजे घर जी इज़त खे वापसि करणो आहे। सौट कहिड़ी पक आहे त ही पंहिंजे चाचे खे हितां वठी वेंदो ऐं असांजी छोकिरी असां वटि पुॼंदी अचे। मां तव्हां वांगुरु वाइदे ख़िलाफ़ी न आहियां कंदो। ओए कर वाइदो अधीअ खे वठी ईंदे ते वाइदो करण खां पहिरियां अञा मुंहिंजूं कुझु ॻाल्हियूं अधूरियूं आहिनि। उहे मुकमल थियण खां पहिरियां मां तव्हां सां को बि वाइदो नथो करे सघां। अदा मां त चवां थो इजाज़त ॾियो त हिनखे बंदूक हणी पूरो करे छॾियासीं। अदा मिठण सही थो चए। हिन खे जेतिरी ढर ॾींदासीं ओतिरियूं हिन जूं फरमाइशूं वधंदियूं वेंदियूं। जेकॾहिं हिन खे बंदूक हणणी पई न त उहा बि हणंदुसि, पर पहिरियों असांजी बकवास त ॿुधूं त ही चवणु छा थो चाहे। कहिड़ी उमेद खणी असां वटि आयो आहे। असां दुश्मननि में का बि उमेद नाहियूं रखंदा। हिते मां तव्हां सां सौदो करणु आयो आहियां। जेकॾहिं तव्हां उन सौदे ते पूरा लहो था त पोइ मां तव्हां सां को वाइदो करे सघां थो। पोइ पक
जेकी भी बकवास तोखे करनी है ना, उहा बकवास शुरू कर, पर याद रख बक बक उहा कजां जंहिंजी सहण जी साहब असां में हुजे। जेकॾहिं असांजी साहब खां वधीक तूं बकवास कई त पोइ तूं माल हूंदे। साईं मुंहिंजो नालो सचल आहे ऐं मां साफ़ी आहियां। ओ सचल, नाले जो सचल आ या सच लिखंदो बि आहीं? साईं कोशिशि त हूंदी आहे माण्हुनि ताईं सच पहुचायूं। नौजवान कहिड़ो सहाफ़ी आ? लिफ़ाफ़े वठण वारो या प्लाट वठण वारो? साईं पंज ई आङुरियूं बराबरि न आहिनि हूंदियूं। नौजवान इहो त वक़्तु ॿुधाईंदो त तूं केतिरो साबित कदम आहीं। ख़ैर, तव्हां ॿुधायो कीअं आया आहियो? साईं मां मञा थो कुझु साफ़ी असां में पंहिंजे सहाफ़ती पेशे सां ख़यानत कनि था, पर साईं माफ़ कजो, मां अव्हां जे सोच जो उबतड़ आहियां। कुझु ॾींहंनि खां अव्हां जे ॻोठ जूं ॻाल्हियूं ऐं जहिड़ा हर ज़बान ते आम आहिनि। मां अव्हां खां हक़ीक़त मालूम करण आयो आहियां त असल मसइलो आहे छा। तव्हां बि ॿियनि वांगुरु मिर्च मसाला विझी लिखी छॾियो, केरु थो पुछे? जे ईअं हुजे हा न त मां तव्हां वटि न चाहियां, सुबुह वारी अख़बार तव्हांजे टेबल ते हुजे हा। ख़ैर, हाणे त मां कुझु तकड़ में आहियां, को फ़ैसिलो आहे ओॾे वञिणो आहे। तव्हां बेदफ़े अचिजो, हाल हवाल थींदा। तव्हां चांहि पी पोइ वञिजो। बाबा, हमरा अॻे चांहि पीआरे पोइ छॾिजां, ठीकु आहे? साईं चांहि मां बेदफ़े पीअंदुसि। ठीकु आहे, तव्हांजी मर्ज़ी। ठीकु आहे साईं मां ठीकु आहे। जॾहिं के माण्हू मां हक़ीक़त ॿुधण जे सहब ख़तम थी वेंदी आहे न, तॾहिं अॻे माण्हू जूं चङियूं ॻाल्हियूं बि बुरियूं लॻंदियूं आहिनि। तूं पंहिंजी चङाई जे पार्ट खे पाण वटि रख ऐं थंस खां हटी करे उन मसइले ते ॻाल्हाए जंहिंजे लाइ तूं हिते आयो आहीं। कुंज जी वापसी खां पहिरियां तव्हां सभिनी खे भले सां हिते हथु रखी इहो एतबार ॾियणो पवंदो त कुंज जी वापसी खां पोइ उनखे मारियो न वेंदो। हाणे तूं ॿुधाए, हिन जो सीनो गोलियुनि सां परोड़ कया या न? ही केरु थींदो आहे असांजे घर जे मामले में टंग हणाइण वारो? अदा मां त चवां थो हिन कमीने खे उतां ते 2-3 ॾींहं उबतो टंगे था छॾियूंसि। जेसीं ताईं हिन जो दिमाग़ जाइ ते नथो अचे हिन सां का बि ॻाल्हि ॿोल न कयो। 2-3 ॾींहं ऐं 2-3 रातियूं त छा, सिर्फ़ु अॼोको ॾींहुं ऐं अॼोकी राति ई उबतो टंगियल हूंदो त ॿिए ॾींहं ते ही पंहिंजी जान बचाइण लाइ असांजे साम्हूं घिसूं कंदो, तौबा कंदो त मूं मां हथु कढो। ॿुधी पियो न त छोकिरा छा था चवनि? पहिरियां ॿियनि खां ॿुधो हुयमि त रैज़न जा सोट ऐं भाइर हद दर्जे जा वाहियात ऐं किरियल सोच जा मालिक आहिनि, पर अॼु ॾिठुमि बि सही ऐं ॿुधमि बि। पोइ असां तोखे ॿुधायूं था त असीं केतिरा कमीना आहियूं। हिते छा थो वेठो करी? वञी वञी उतां ते ॾिसी अच त इहो छोरो सोडल छा लाइ आयो आहे? छो वरी छो? तो जो पाको न आहे मुदो जा ते को के खणे कुटी ॻोल्हे शिकारियुनि जा घर। इहो छोकिरो एतिरो बेवकूफ़ न आहे जो हर भरू मौत जे मुंहं में हलियो ईंदो। ज़ाहिर आहे उन वटि का न का राज़न ऐं ककर जी कमज़ोरी ज़रूर हूंदी। जेकॾहिं तूं कमज़ोरी जी ॻाल्हि करे पई त तूं पक सम्झ त असां वारी छोरी मुराद वटि ई आहे। त पोइ ख़ुदा कंदो त ईअं ई हूंदो। वाह वाह, दुआ करे पई त छोकिरी दुश्मनदार हुजे। उहो इन करे जो हो एतिरा ज़ालिम न आहिनि। जेकॾहिं हुते आहे त पोइ हुनजी ज़िंदगी खे को ख़तरो न आहे। जॾहिं छोरी खे असांजे हवाले कंदा न पोइ थोरो सोच त ककर ऐं राधन उन छोरी जो कहिड़ो असरु कंदा। जेकॾहिं न तव्हां मुंहिंजी न्याणीअ जे वार जो बि नालो वरितो आहे न त पोइ मां तव्हां मां कंहिंखे बि बख़्श कान कंदसि।
ऐं उन मथां थियल ज़ुल्म जो हिसाब तव्हांखे मशर जॾहिं ज़रूरु ॾियणो पवंदो। असां हिसाब ॾींदासीं। ही छोरी जेको असांखे बदनाम कयो आहे ऐं सतराजी में ख्वार चाहियूं, इन जो हिसाब केरु ॾींदो? जेको माण्हू न पहिरियां ई ख्वार ख़राब हुजे उनखे न्याणी छा बदनाम कंदी। मात वारी बंदूक खणी छॾिजई, ॿियो को कमु न कजई। जेकॾहिं तूं हितां ख़ैर ख़ैरियत सां वञणु चाहीं थो त पंहिंजे ॿियनि साथियुनि जे ठिकाणनि जो ॾस पतो ॾे त हू हिन वक़्तु किथे आहिनि। छा जो ॾस ॾियां? असांखे धारियल आहियूं या रूपोश आहियूं जो तव्हां असां ते एतिरो ज़ुल्म कयो पिया? जेको ॾोह कयो पिया न, इहो माफ़ी जे क़ाबिल न आहे। हिन क़ौम जो असां आवाज़ आहियूं। जेकॾहिं हिन क़ौम जे हक़नि जी ॻाल्हि करणु जुर्म आहे त असां मुजरिम ई सही। सर हे हीअं न मञे थो, असांखे इजाज़त ॾियो। हा सर, अॼोकी राति हिनखे महिमानी खाराइणी पवंदी। हिन मां ओसी ताईं हथ न कढिजो जेसीं ताईं ही पंहिंजे ॿियनि साथियुनि जे ठिकाणनि जो ॾस पतो नथो ॾे ऐं इहो नथो ॿुधाए त हिननि कहिड़ो मनसूबो जोड़ियो आहे। जेसीं ताईं ही सभु कुझु सच नथो ॿुधाए एसीं ताईं हिन मथां टार्चर बंदि न थियणु खपे। ठीकु आहे? रोढल तूं हिते? छा मां तोखे वठण जे लाइ आयो आहियां। काॾे वञिणो आहे? कि तुंहिंजो घर न आहे, तुंहिंजो असल घर उहो आहे जिते तुंहिंजा निकाह थियो। मां तोखे हितां वठी उते छॾण लाइ आहियां। मूंखे हुते मारियो वेंदो। तुंहिंजी ज़िंदगी जो ज़िम्मो मुंहिंजो आहे। पर मां हुननि ते भरोसो नथी करे सघां। पर तोखे मुंहिंजे मथां भरोसो करणो पवंदो। हिकु दफ़ो धोखो खाइण खां पोइ मां भरोसो करणु ख़तमु करे छॾियो आहे। तोखे भरोसो ॾियारण जे लाइ मूंखे मरणो पवंदो। तमामु जल्द मुंहिंजो लाश तुंहिंजे साम्हूं हूंदो ऐं पोइ तूं भरोसो बचाए। तोखे बचाइण जे लाइ मूं पंहिंजी जान कुर्बान कंदुसि। ही ख्वाब कहिड़ो हुयो? हिन ख्वाब जो मक़सदु छा आहे? मालिक साईं, तूं सोढल जे सिर ॾांहुं ख़ैर कजांइ। मूंखे छॾाइण जे लाइ पुट तूं पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी छॾे आहे। मूंखे तूं मरण ॾींहुं आहे पुट। चाचा तूं परेशान न थी, मूंखे कुझु बि कोन थींदो। ऐं न आहे वरी मां ज़ालिमनि जे हथां तोखे मरण ॾींदुसि। तो हुननि जो ग़लति अंदाज़ो लॻायो आहे पुट। हितां न तूं ज़िंदा वापसि वञी सघंदे न हू मूंखे ई ज़िंदा हितां वापसि वञणु ॾींदा। चाचा हितां असां ॿई ज़िंदा वापसि हलंदासीं। उन लाइ हिननि कहिड़ो शर्त रखियो आहे? इहो शर्त हिननि जो कॾहिं बि पूरो कोन थींदो। मूंखे पक आहे त हुननि गुलपरीअ जी घुर कई हूंदी। मुराद कॾहिं बि छोकिरी वापसि कोन कंदो। छोकिरीअ बि वापसि कोन कबो ऐं असां ॿई बि हितां ज़िंदा वापसि हलंदासीं। असुल ग़लती पुट मुंहिंजी आहे। न मां शहर लाइ निकिरां हा न वरी तूं ई मुंहिंजे घर मुसीबत में फासी हो। चाचा रहसन वारनि जे ख़ौफ़ खां असां शहर अचणु वञणु कोन छॾींदासीं। हिन में तव्हांजी का बि ग़लती न आहे। बसि असांखे सिर्फ़ु इहा ख़बर पइजी वई त असांजो दुश्मन केतिरो न कम ज़र्फ़ आहे। हा सुढल, असांजो दुश्मन एॾो त ज़ालिम आहे। हिननि मूं का बि रहम जी उमेद नथी रखी सघिजे। ही बेरहम आहिनि चाचा। हिननि खे असां ते रहम न ईंदो, पर मां हिननि खे मजबूर कंदुसि।
मां हिननि खे मजबूर कंदुसि ही असां मूं हथ कटंदा, छो त हिननि जी हिकु अहिड़ी कमज़ोरी मूं वटि आहे जो हू मजबूर थी वेंदा या असां मूं हथ कटंदा। ओ भली यार आए सॼो ॾींहुं वांदा वतो था रुलंदा। हाँ, ॿियो को कमकार अथव? भला घुमण फिरण में केरु बेज़ार थींदो आहे छा? जेकॾहिं को कमु मिलंदो न त ज़रूरु कंदासीं। ओए हलो, असांजी ओताक ते हली बुहारी दुआरी ॾियो, हली मट भरियो, पोइ तव्हांखे 3 वेलनि जी मानी खाराईंदासीं। मानी त असांखे बाबा बि खाराईंदो आहे, पोइ असांखे कहिड़ो लाचार आहे जो पेट ते कमु कयूं? मूंखे ख़बर आहे त तव्हां ॿई कॾहिं बि कोन सुधरंदो। अदा मिठो एतिरो उनो असांजे बाबा खे बि न आहे जेतिरो हिन मोतबर खे आहे। पाण वरी मोतबर कहिड़ो कमु कंदो आहे, रुगो असांखे त सलाह ॾे। पाण ॼण कमु करे करे थकिजी पियो आहे। अच चाचा, ॾियो ख़बर सोडल वारा वापसि आया आहिनि या न? न पुट, असां पाण उन जे लाइ परेशान आहियूं। सोडल खे तव्हां दुश्मननि जे तरफ़ वञण छो ॾिनो? चाची, असांजे रोकण सां छा सोडल मुड़ी वञे हा? मालिक साईं जी हिफ़ाज़त कंदो पुट, ख़ुदा कंदो तूं ख़ैरनि सां मोटी ईंदो। मुराद छा पियो चवे? अदाई त मोकिलियो आहे, वञी ॾिसी जांच करे अच, जेकॾहिं न आहे आयो त उनखे छॾाइण जी कोशिशि कयूं। मुराद खे चओ त वधि मां वधि कोशिशि करे। ज़रूरु कोशिशि कबी चाचा। सोडल त सभिनी खे परेशान करे छॾियो आहे। जेकॾहिं अदा शहर न वञे हा ऐं उहो उते न बदिजी पवे हा त सोडल बि हुनजे पुठियां कोन वञे हा। पुटुनि में रहसन जी कहिड़ी कमज़ोरी आहे जो असां मां हथ कढंदा? चाचा मूं सॼी राति हिन बारे में सोचियो आहे। वेतिरा त ज़ालिम आहिनि जो उन्हनि वटि रिश्ते जी का बि क़दर न आहे। हाणे मां सोचां पियो त जेको मूं कयो उहो ग़लति आहे, छो त जेको मूं सोचियो हो उहे न थी सघियो। पुट या त सभिनी खे ख़बर आहे हिननि खां वधीक हिते को बि ज़ालिम न आहे। पर चाचा इहे एतिरा बि किरी पवंदा जो पंहिंजे रत जे रिश्तनि खां बि मुंहुं मोड़े वेंदा। ककर जी भेण कूण जे मुंहुं वटि आहे। मूं सोचियो हो त उनखे बचाइण लाइ वापसी जे लाइ हू मुंहिंजा शर्त क़बूल कंदा, पर उन्हनि त छोकिरी खे मोल साहे छॾियो आहे। हाणे ॾिसां पियो त हू मुंहिंजा शर्त क़बूल न कंदा। पुट हिननि खे इहा सॼी ख़बर आहे त असां एतिरा ज़ालिम न आहियूं जो असां हिन मासूम न्याणीअ खे मारे छॾियूं। पुट हा चाचा, इहे असांजी रहमदिली जो फ़ाइदो वठनि पिया। उन्हनि खे ख़बर आहे त असां बेगुनाह खे न्याणी खे नथा मारे सघूं, ऐं न वरी के न्याणी जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ को असां फ़ैसिलो करे सघूं था। पुट इन करे त मूं तोखे चयो हुयो तोखे हिते मूं वटि न अचणु घुरिजे हा। चाचा तव्हांखे मौत जे मुंहं में छॾे सुकून सां घर मां बि वेही न पियो सघां। हाणे जेकॾहिं आज़ादु थींदासीं त असां ॿई गॾु थींदासीं, ऐं जेकॾहिं चाचा मरणो आहे न त पोइ असां गॾिजी मौत खे गले लाहींदासीं। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।